उमरकोट में जसकम सिंधु मां गैर कानूनी केनाल कढण ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ रैली 24 नवंबर ते सकरन में धरणे जो ऐलान कयो आहे। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻवाणी में सिंधु मां गैर कानूनी केनाल कढण ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ सिंध पैगाम मार्च रैली कढी वई। सिंध पैगाम मार्च जे उनवान हेठि रैली में वॾे अंग में कारकुननि ऐं शहरियुनि शिरकत कई। इन मौक़े ते जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जो चवणु हो त सिंध मोहबत ऐं अमन जी धरती आहे। सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। हुन चयो त सिंध में साज़िश तहत मज़हबी इंतिहा पसंदीअ खे हथी वठराई पई वञे। जसकम चेयरमैन चयो त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। सनान खान कुरैशी चयो त सिंधु मां गैर कानूनी केनाल कढी सिंध सुकाइण जी साज़िश कई पई वञे। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ 24 नवंबर ते सकरन में धरणे जो ऐलान कंदे चयो त सकरन बाईपास ते धरणो हणी पंजाब वेंदड़ रस्ता बंदि कया वेंदा।